THN न्यूज़। वगण भरिसां ॻोठ यारेदेरो जी वाटर सप्लाई स्कीम नाकारा बणियल। शहरी हिन जदीद दौर में भी पीअण जे मिठे पाणीअ जी हिक फुड़े लाइ तरसजी विया। मिठे पाणी जी सहूलियत मिलण वारो ख्वाब साबिया न थी सघियो। शहर जो आवाम खारो पाणी वापराइण ते मजबूर। चूंडियल नुमाइंदनि जा वाइदा वफ़ा न थी सघिया। बाहसरन सफ़ेद पोशन वाटर सप्लाई जा किरोड़ों रुपयनि जा पाइप पंहिंजे कब्ज़े में आणे छॾिया। ट्रांसफार्मर ऐं क़ीमती लोह ऐं ॿियो मटीरियल पए ॻरी वियो। पब्लिक हेल्थ खातो ऐं अमलदार हिसे पती सबबि ख़ामोश तमाशाई बणियल। उन सिलसिले में शहरनि सियासी समाजी अॻुवाणनि शरफुद्दीन पंवर, इस्माइल मुगेरी, हुबदार ब्रोही, कामरेड गुलाम हुसैन मुगेरी, खादिम मुगेरी, मुनवर अली ऐं ॿियनि चयो त शहरी पीअण जे मिठे पाणी जी सहूलियत खां महरूम आहिनि। 20 करोड़नि रुपयनि जी लागत सां ठहंदड़ स्कीम बेलाभ बणियल आहे। रहवासी खारो पाणी वापराइण ते मजबूर बणियल आहिनि। गुज़िरियल 3 सालनि खां वाटर सप्लाई स्कीम फ़ाल नाहे थी सघी। रुॻो चूंडियल नुमाइंदनि जा ठला आसरा आहिनि। जॾहिं त वाटर सप्लाई स्कीम जो मटीरियल बाअसरनि जे निजी कब्ज़े में पियल आहे। हुननि वधीक चयो त तकिय जो MNA, MPA, DC कंबर ऐं ॿिया नोटिस वठी यारेदेरे जो नाकारा बणायल वाटर सप्लाई स्कीम बहाल कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे हज़ारे अवाम खे मिठे पाणीअ जी सहूलियत ॾियारनि।